जे पीरमौला बख्श कॉलोनी सां तालुक रखंदड़ तलाक याफ्ता मसमात आसमा धीअ मोहम्मद सफ़र कासकेली खंडू वासी नौजवान शाहिद कासकेली सां हैदराबाद जी अदालत में पसंद जी शादी करे वरिती आहे। शादी बाद जोड़ो तहफ़ुज़ लाइ हाला प्रेस क्लब पहुतो, जिते मीडिया सां ॻाल्हाईंदे मसमात आसमा चयो त हिन पंहिंजे रज़ा ऐं ख़ुशीअ सां शरीयत ऐं कानून मूजिबि अदालत में शाहिद कासकेलीअ सां निकाह कयो आहे। हिन इल्ज़ाम हणंदे चयो त शादीअ खां पोइ संदन वालिद मोहम्मद सफ़र कासकेली ऐं ॿिया अज़ीज़ संदन मुख़ालिफ़ बणिजी विया आहिनि ऐं खेनि जानी ऐं माली नुक़सान पहुचाइण समेत कूड़नि केसनि में फसाइण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिन वधीक ॿुधायो त हिननि पंहिंजे तहफ़ुज़ लाइ अदालत में दरख़्वास्त पिणु दाख़िल कराई आहे। जोड़े DIG हैदराबाद ऐं SSP मटियारी खां मुतालबो कयो त संदन जान ऐं माल जी हिफ़ाज़त कई वञे ऐं खेनि क़ानूनी तहफ़ुज़ फ़राहम करे इंसाफ़ कयो वञे।